सिंधुअ ते केनाल ठाहिण ख़िलाफ़ बदीन में सियासी समाजी तंज़ीमुनि पारां एहतजाजी तहरीक जारी। तलहार में स्टूडेंट एक्शन कमेटी पारां फारूक आज़म चौक खां हिक वॾी रैली कढी वई। शहर जो गश्त करे बदीन स्टॉप ते पहुती, जिते अॻवाननि ख़िताब कयो। रैली में नौजवाननि वॾे अंग में शिरकत कई। रैली खे अमीर आज़ाद पंवर ऐं ॿियनि ख़िताब कयो। जॾहिं त कड़ियो खंवर में गवर्नमेंट बॉयज़ स्कूल तरफ़ां रैली कढी वई। रैली में उस्तादनि ऐं शागिर्दनि वॾे अंग में शिरकत कई। 14 मार्च खां गोलाड़चीअ में धरती ऐं दरिया बचायो कमेटी पारां केनालनि ख़िलाफ़ बुख हड़ताली कैंप क़ाइम करण जो ऐलान कयो वियो। अॻूणे MPA हसनैन मिर्ज़ा पारां 14 मार्च ते बदीन शहर में पिण एहतजाजी रैली जो ऐलान कयो वियो आहे। बदीन में मज़हबी तोड़े सियासी जमायतुनि पारां धार रैलियुनि, एहतजाजनि ऐं धरणनि लाइ मुहिम पिण जारी आहे। अॻवान केनालनि जो कम बंदि करण ताईं एहतजाजी तहरीक जारी रखण जो ऐलान पिण कयो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो, त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।